मां सिमंदा के बाद कड़ी जुदो कर गैर जो ताल्लुक गैर जी मोहब्बत गैर जो विकार गैर जी अहमियत दिल में न हो अल्लाह तबारक व तआला जनाब अल्लाह जी इज्जत अजमत किबरियाई और जो जलाल है खुदाई वहदानियत के दिल में जाए दुनिया में माफिया का मामले के ला ताल्लुक थी करे ऐ बे रब तबारक व तआला से ताल्लुक कायम कयो अज ताई खुदा उन्हें नाले के दुनिया में रोशन रखी थी गलत शबाद करो हजरत बिटाई करो सच्चम सरमस्त करो संग वही वसायो बिटा वही वसायो मां से अल्लाह से ताल्लुक तोड़े अल्लाह के ताल्लुक के कायम को अल्लाह तबारक व तआला इसमें घणो पंहिंजे ॿारनि खे ॾिसंदो आहे त मुंहिंजा ॿार कहिड़ा आहिनि जेके मूंखे यादि कनि था इस बात के अंदर अचे तो अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो आहे त जॾहिं माण्हू मूंखे यादि कंदो आहे मां उन बारे खे यादि तन्हाई में मूंखे यादि कंदो आहे मां तन्हाई में यादि कंदो वो महफिल में मूंखे यादि कंदो आहे त मां हिन खां ऊची महफिल में पंहिंजे ॿारनि खे यादि कंदो अज़ीज़ो असांखे घुरिजे असां पंहिंजे रब तबारक व तआला जे नाले सां पंहिंजे दिलि खे मुनव्वर कसावत क़ल्ब भी ख़त्म थी आहे अल्लाह जे नाले सां अल्लाह जे नाले खे घणो पढ़ ऐं मौत खे घणो यादि कर खुदा जे क़ुरान जी तिलावत कसरत सां करण ये शयूं दिलि खे मुनव्वर कंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे बेहद ख़ुशी थी आहे जो अल्हम्दुलिल्लाह असांजे मुहतरम मौलाना अब्बास साहब या ॻाल्हि कई त असांजे हिन ॻोठ में साईं मजलिस ज़िक्र जी थी ऐं हर महीने असां वटि अल्हम्दुलिल्लाह हिन क़िस्म जो एहतमाम अल्लाह जो नालो बाइस बरकत आहे सॼे ॻोठ जे मथां रहमत खुदा जी पवंदी आहे जंहिं ॻोठ में अल्लाह जो नालो आहे हक़ ख़्वाह हम नशीन बाखुदा मैं नशीन दर हजूर औलिया जेको चाहे थो न मां ख़ुदा सां ॻाल्हियूं कयां अल्लाह सां गॾु वेहा उनखे घुरिजे त वञी औलिया जी महफ़िल में वेहे अल्लाह वारनि जी महफ़िल में वेहे यक ज़माना सोबत बाऔलिया बेहतर संसार उतार बेरिया हिकड़ी घड़ी में आबद बेकसाल है अल्लाह जे बाने सां वलीउल्लाह सां वेठो 100 साल बिना रियाज़ जी इबादत करे ला हिकड़ी घड़ी मथे थस ये जो साल कीमती है उन्हें माण्हुनि पंहिंजे इलाक़नि खे रंगे छॾियो ख़ुदा जे रहमत सां दुनिया में माफिया खे तर्क करे ख़ुदा जे ज़ात सां तवक्कुल कराए हज़ूर जे सुन्नत जा मुतबिक़ थी पिया असां मौजूदा दौर जे अंदर फालतू बासन में मुब्तला जंहिंजी असां पुछाई कोन थींदी हिकिड़ो मौलवी साहब वाइज़ करे जुमे चवंदी तकरीर करे पूरी कई उधर महफिल में पूरी वीडियो से असां बेटा मुझे मुद्दे जो कहिड़ो भाई साहब भी चयो त तू ॾाढा आकार आहिनि हूंदा आहिनि बगा अदा करो
तो मौजूद हो बेच में देखी मस्जिद में हुए इनको मुझे खबर थी साथ काम से उतर रंग चाव होने वाले बताया बोले चलो अच्छो रेंज में देखी मस्जिद में हुए उन्हीं बोले साहब चलो कारो हो क्या हो जो बच्चों हो जो दुकान होते तो ऐसा हो गया खुदा पूछा साहब लगा वो उतर रंग चाव खाम मानो ये बस समय पर पड़ गई थी ना काम थी था अल्लाह जलाली का पड़ा अल्लाह जलाली की चीज तो अल्लाह करने का तरा इल्म तकम तरा फल्लहु यरा अल्लाह की इबादत नहीं करो खुदा की नमाज इतना है कि हाजिरी में नहीं है कि उनको तो खुदा के सो पर जब ये मकाम देना होता हो तो तुम देखो यकीन समझो खुदा आसान से असां पहले करे जाने ये नमाज में सारी नमाज ही लिखी थी तो अली साईं के तीर लगी तो दंगा में पिन्नी में लगी क्या जंगी के मैदान में नमाज रखो साहब अच्छी के बिना कोशिश करनी क्या लेकिन दर्द क्या साहब की सबर चलो तो छड़े दो नमाज पढ़ दो ना नमाज नहीं पढ़ दो खबर का नमाज में वो तीर बैठे मतलब तरीके खबर ही काट पई जब रुकू में बने तेरा मेरा कोई आदमी तो भाई कई कहां जो तीर छिपे बैठे नमाज में ये हुई बाबा जो सारी करी नमाज